सिंध काबीना सनती इलाइक़नि जी तरक़ी लाइ 290 करोड़ रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। ट्रैफ़िक हादसनि में मुतासिर माण्हुनि खे मुआवज़ो ॾियण जे लाइ कानून में तरमीम करण जी मंज़ूरी। इंश्योरेंस क्लेम जे लाइ 24 कलाक हेल्पलाइन क़ाइमु करण जी हिदायत। कराची इंटरनो मोहम्मद खान में दानिश स्कूल क़ाइमु करण जे लाइ ज़मीन अलॉट करण जी मंज़ूरी। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। सिंध लैंड रेवेन्यू एक्ट 1967 में तरमीमी बिल 2025 जी मंज़ूरी। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त थर्ड पार्टी मोटर इंश्योरेंस लागू करण जे लाइ मोटर व्हीकल ऑर्डिनेंस में तरमीम कई वेंदी। थर्ड पार्टी इंश्योरेंस नए साल खां लागू कई वेंदी। थर्ड पार्टी मोटर इंश्योरेंस ते सेस टैक्स 15% मां घटाए 5% करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना इंटर प्रोवेंशनल कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि में तरमीम ऐं सिंध गवर्नमेंट रूल्स ऑफ बिज़नेस 1986 खे अपडेट करण जी बि मंज़ूरी। IPC डिपार्टमेंट खे सूबाई सतह ते CCI ऐं IPCC जो इंतज़ामी खातो बणायो वियो। CCI से लाॻापियल मामला SDNCD खां वापसि वठी IPC डिपार्टमेंट हवाले करण जो बि फ़ैसिलो। कराची में सुभाणे खां डबल डेकर बसूं शुरू करण जो ऐलान। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जो चवणु आहे त सिंध हुकूमत कराची में जदीद सस्ती ऐं महफ़ूज़ अवामी ट्रांसपोर्ट फराहम करण जे लाइ पुरज़म आहे। ऑरेंज लाइन खे ग्रीन लाइन सां गंढण सां रोज़ानो हज़ारे मुसाफ़िर फ़ाइदो हासिल कंदा। अहिड़ा मनसूबा शहर जे ट्रैफ़िक मसइलनि में घटिताई ऐं माहौलियाती बहितरी में अहम किरदारु अदा कंदा। हाणे हिक ई भाड़े में ऑरेंज लाइन ऐं ग्रीन लाइन ते सफ़र मुमकिन थी वियो आहे। ग्रीन लाइन ऐं ऑरेंज लाइन BRT सर्विस में औरतुनि जे लाइ अलॻि बसूं शुरू कयूं वेंदियूं त जीअं औरत मुसाफ़िरनि खे महफ़ूज़ ऐं आरामदाह सफ़री सहूलियतूं मुहैया थी सघनि। नयूं EV बसूं बि कराची पहुची चुकियूं आहिनि जेके जल्द रोडनि ते हलंदियूं। सूबाई वज़ीर खे ग्रीन लाइन सां गंढण वारे मनसूबे जो बि इफ़्तिताह करे छॾियो। कारूंझर घुमी ॾिठो वाकई ख़ूबसूरत माग आहे। कारूंझर खे महफ़ूज़ बणाइण जे लाइ भरपूर कोशिश कंदसि। सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस याया आफ़रीदी जूं थरपारकर बार एसोसिएशन जे अॻुवाननि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। चीफ जस्टिस याया आफ़रीदी नगर पार्कर में लाइब्रेरी जो इफ़्तिताह तारीख़ी माग पिणु घुमियो। अदालती अमले ऐं वकीलनि सां मुलाक़ात। थरबार जे वकीलनि कारूंझर खे महफ़ूज़ बणाइण जे लाइ सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले खे बरक़रार रखण जी अपील कई। वकीलनि जो चवणु आहे त कारूंझर ते हर साल लखे माण्हू घुमण ईंदा आहिनि जंहिं सबबि ही मक़ामी माण्हुनि जे लाइ वॾो मुआशी ज़रियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां KP जे गवर्नर फैसल करीम कुनी जी मुलाक़ात। सूबे में अमन अमान जी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट। घरू वज़ीर के KP में सिक्योरिटी चैलेंजेस बाबति आगाह कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां KP में अमन अमान जे क़याम जे लाइ हर मुमकिन सहकार जी ख़ातिरी। मोहसिन नक़वी जो ख़ैबर पख्तूनख्वा में अमन क़ाइमु करणु हुकूमत जी अवलीन तरजीह आहे ऐं वफ़ाक़ी हुकूमत हर सतह जी मदद लाइ तयारु आहे। गवर्नर फैसल करीम कुनी जो सूबे में अमन अमान जे क़याम लाइ वफ़ाक़ जो सहकार इंतिहाई ज़रूरी आहे। दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे जे लाइ गॾियल ऐं मज़बूत हिकमत अमली ते अमल करण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान फ्रीलांसिंग कंदड़ टियों मुल्क बणिजी वियो। नौजवान मुल्क जी सभ खां वॾी मुआशी क़ुवत बणिजी सघनि था। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान जी आबादी जो अक्सर हिसो नौजवाननि ते ॿधलु आहे। हुकूमत जो नौजवाननि खे हुनरमंदी जी तरबियत ॾियण ते ध्यानु आहे। असांजो हक़ीक़ी मसइलो नतीजनि जे हवाले सां नज़्म ज़ब्त जी खोट आहे। गुरबत जे ख़ात्मे लाइ जटादार मुआशी बहितरी ॾांहुं वधणु घणो ज़रूरी आहे। अॻूणे DGI फैज़ हमीद फ़ौजी अदालत मां ॿुधायल सज़ा ख़िलाफ़ अपील दाख़िल करे छॾी। परॾेही ख़बर इदारे मूजिबि फैज़ हमीद जे वकील फ़ौजी अदालत मां ॿुधायल सज़ा ख़िलाफ़ अपील दाख़िल करण जी तस्दीक़ कई। वकील मियां अली अशफाक जो चवणु आहे त अपील रजिस्ट्रार कोर्ट ऑफ अपील्स AG ब्रांच चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे जमा कराई वई। पाकिस्तान आर्मी एक्ट जे सेक्शन 133B मूजिबि फील्ड जनरल कोर्ट मार्शल जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल करण जे लाइ फैज़ हमीद वटि 40 ॾींहंनि जो वक़्तु हो। IMF जो पाकिस्तान में मक़ामी सतह ते तयारु थींदड़ हाइब्रिड इलेक्ट्रिक गाॾियुनि ऐं बाइक्स ते ॾिनल सेल्स टैक्स जी छूट ख़तमु करण जो मुतालबो। ज़रियनि मूजिबि
IMF ईंदड़ माली साल खां हाइब्रिड इलेक्ट्रिक गाॾियुनि ऐं बाइक्स ते टैक्स ख़त्म करे 18% जे स्टैंडर्ड शिरा मौजूदु सेस टैक्स लागू करण ते ज़ोर ॾिनो। हिन वक़्तु लोकल मैन्युफैक्चर्ड हाइब्रिड इलेक्ट्रिक गाॾियुनि खे सेस टैक्स जे 8 शेड्यूल तहत टैक्स छूट हासिल आहे। IMF जो चवणु आहे त मक़ामी सतह ते तयारु हाइब्रिड गाॾियुनि ऐं बाइक्स खे 8 शेड्यूल मां कढी नॉर्मल टैक्स रेजीम में शामिल कयो वञे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में हाकारी लाड़ो बरक़रार। कारोबारी हफ़्ते जे ॿिए ॾींहुं बि स्टॉक मार्केट में तेज़ी। 100 इंडेक्स में 800 खां वधीक पॉइंट्स जो इज़ाफ़ो। इंडेक्स 1,74,000 पॉइंट्स जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। शिकारपुर में जतोई हाउस जे तर्जुमान अली हसन जतोई समेत 15 जवाबदारनि ख़िलाफ़ महर जतोई तकरार तां क़त्ल थियल घोट संदसि भाउ ऐं ड्राइवर जो केस दाख़िल। घोट जी अमड़ जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। क़त्ल ऐं फुर जा कलम शामिल कया विया। FIR जे मतन में चयो वियो त जवाबदार क़त्ल करण खां पोइ 11 तोला सोन ऐं कुंवार जे ॾाज जो क़ीमती सामान फुर करे विया। बाडे बरसा झेड़े दौरान औरत कत्ल, 5 ॼणा ज़ख़्मी। गोरसेड़ विलेज में भंड बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो। फायरिंग में नौजवान औरत सना भंड कत्ल थी वई। 5 ॼणा ज़ख़्मी थिया। वाक़े खां पोइ मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु त वाक़ियो भंड बिरादरी जी बिंदुरियुनि में संगावती तकरार तां पेश आयो आहे। सकरन में खौफनाक हादसे में 2 भाइरनि समेत 4 ॼणा फौत। क़ौमी शहरातियाण जातल गाॾी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 4 ॼणा मौक़े ते ई फौत थी विया। फौतियुनि जी ॻोठ अवल छछर वासी सोहेल खोखर ऐं संदसि भाउ सुलेमान खोखर, सरफराज़ लाखो ऐं इमाम बख़्श लाखो तौरु सुञाणप। मोटरवे पुलिस मूजिबि गाॾी जे टक्कर लॻण सबबि नौजवान फौत थिया आहिनि। कंदकोट भरिसां नूर खान चोलियाणी में पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान जे वारसनि जो सेशन कोर्ट साम्हूं लाश रखी धरणो। सदन चवण नौजवान पीराणो चोलियाणी कणक खे भाण ॾेई रहियो हो। खेसि पुलिस मुख़ालिफ़नि खां पैसा वठी कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए क़त्ल कयो आहे। वाक़े जी जांच कराए इंसाफ़ कयो वञे। छटे सोनारा बाजार में दुकान में 20 तोला सोन ऐं 3 लाख रुपया रोक रक़म चोरी। वाक़े ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। मुतासिर सोनारे हाजी यूसुफ मेमन चयो आहे त अणॼातल चोर दुकान मां 1 करोड़ रुपयनि जी माल जो 20 तोला सोन ऐं 3 लाख रुपया रोक रक़म चोरी करे फ़रार थी विया। शहर में पुलिस जी गश्त ऐं सिक्योरिटी जो को बि निज़ाम नज़र नथो अचे, जे सबबि वापारी पाण खे गैर महफ़ूज़ महसूस करे रहिया आहिनि। ऐं बांग्लादेश जी अॻूणी वज़ीर आज़म बेगम ख़ालिदा ज़िया लाॾाणो करे वई। बांग्लादेश जी पहिरीं औरत वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन जमात बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी जी सरबराह ख़ालिदा ज़िया डिघी हलालत खां पोइ 80 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वई। ख़ालिदा ज़िया 1991 खां 1996 ऐं 2001 खां 2006 ताईं वज़ीर आज़म रही। खेसि चई बेनज़ीर भुट्टो खां पोइ इस्लामी दुनिया जी ॿी औरत वज़ीर आज़म हुजण जो एज़ाज़ हासिल हो। सदर आसिम ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां बेगम ख़ालिदा ज़िया जे लाॾाणे ते अफ़सोस जो इज़हार।